मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। असां तव्हां सिर्फ़ु जेको जुमे में नमाज़ ते जेको मुश्किल सां था चऊं, 5 वक़्त नमाज़ जेकी परे जी ॻाल्हि आहे, असां जुमे में नमाज़ ते मुश्किल था चऊं। हिन टाइम जेकॾहिं अगरि कोई हिंदू मुस्लमान थिए न, उन लाइ वॾो मुश्किल आहे। काफ़र जेकॾहिं कोई हिन टाइम मुस्लमान थिए न, उनजे लाइ इंतिहाई मुश्किल मामिलो आहे। उनखे जाइदाद बिल्कुलु न मिलंदी, औलाद मुकमल खसींदसि, भाइरनि सां जेको रिश्तो सॼो कटणो पवंदो, वालदेन सां मुकमल रिश्तो कटणो पवंदो, ऐं पंहिंजे रिश्तेदारनि सां मुकमल मामिलो कटणो पवंदो। त केतिरी मुश्किल आहे हिकु हिंदू लाइ। जेकॾहिं उहो इस्लाम मज़हब जे अंदरि अचे ऐं तव्हां असांखे फ्री में इस्लाम मिलियो आहे, असां नमाज़ पढ़ूं, असांजा रिश्तेदार ख़ुशि थींदा, असां नमाज़ पढ़ूं, वालदेन ख़ुशि थींदा, असांजो औलाद ख़ुशि थींदी। छाजे करे? हे असांजो मज़हब आहे, असां उनखे फॉलो था कयूं। अगरि कोई हिंदू मुस्लमान थी ऐं नमाज़ पढ़े, जेकी मुश्किल उनजे लाइ उनजा वालदेन कंदा, रिश्तेदार कंदा, माइट कंदा, भाइर कंदा, उहा उनखे उन टाइम ख़बर पवंदी। त अल्लाह ताला जेकी बि शइ ॾींदो आहे, अल्लाह ताला जेकी बि शइ अदा कई आहे, उनजो तव्हां मुस्लमान क़दुरु कयो। अगरि क़दुरु न कंदो, अल्लाह ताला उन नेमत खां महरूम करे छॾींदो तव्हांखे। अल्लाह ताला उन नेमत खां महरूम करे छॾींदो। ॾिसो, मां हिकिड़ी ॻाल्हि कयां, हिन टाइम जवानी आहे, हिन टाइम सिहत आहे। अगरि हिन सिहत जे अंदरि तव्हां नमाज़ नथा पढ़ो न, सुभाणे जॾहिं बिस्तरे ते किरियव न, मरीज़ थियव न, पोइ इलाज कंदा वतंदो, इलाज कंदा वतंदो। जो अलाए केतिरनि माण्हुनि खे असां ॾिठोसीं, या अला मूंखे शिफ़ा ॾे, मां पूरो टाइम जेको आहे मस्जिद जे अंदरि गुज़ारींदुमि। सिहत ख़ुदा जी तमामु वॾी नेमत आहे, इन जे अंदरि क़दुरु करे वठो, नमाज़ पढ़ी वठो। सुभाणे ईअं न थियो तव्हां एतिरो मरीज़ थियो, एतिरो मर्ज़ तव्हांजे मथां घेरो करे जो क़दम हेठि न खणी सघो, पोइ इंतिहाई पछताईंदव, पोइ शायदि अल्लाह ताला सिहत न ॾे। हे जवानी आहे जंहिंजे अंदरि तव्हां अल्लाह ताला खे राज़ी करे सघो था। इन जवानी जे अंदरि अल्लाह खे राज़ी कयो, मथां तव्हांजे मथां पोड़प अची वञे, पोइ तव्हां क़दम न खणी सघो नमाज़ लाइ, पोइ मथां बिस्तरे तां न उथी सघो। अलाए केतिरनि असां ज़ईफ़नि खे ॾिठोसीं, बिस्तरे तां न उथी सघे हिन टाइम ताईं। हे शैतान जी हिकिड़ी पटी आहे। हिन टाइम जवानी आहे, 20 साल उमिरि आहे, कहिड़ो टेंशन आहे, पोइ हिते 100 साल ज़िंदगी पई आहे। नमाज़ अॻिते हली करे पढ़ंदासीं ऐं अॻिते हली करे उहो बिस्तरे तां बंदा उथी न सघिया। जवानी तमामु वॾी नेमत आहे, पोड़प अचण खां पहिरियां पहिरियां जो क़दुरु करे वठो। सिहत जेकी आहे अल्लाह ताला जो तमामु वॾो नेमत आहे, सिहत अल्लाह ताला जी इंतिहाई वॾी नेमत आहे, यानी बीमार थियण खां पहिरियां पहिरियां जो क़दुरु करे वठो। अल्लाह ताला इस्लाम हिकु वॾी दौलत ॾिनी आहे, इस्लाम मज़हब हिकु वॾी दौलत आहे, इन जो क़दुरु करे वठो। कहिड़ी ख़बर इस्लाम मथां तव्हांजे हथनि मां निकिरी वञे। जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आख़िरी हिकिड़ो ज़मानो ईंदो, उन में तव्हां मुस्लमान खे ॾिसंदव त सुबुह सां पंहिंजे बिस्तरनि खां जीअं जो उथंदा मुस्लमान उथंदा, ऐं शाम जो पंहिंजे घर जे तरफ़ जीअं जो ईंदा गैर मुस्लिम ईंदा, या राति जो सुम्हंदा मुस्लमान थी करे पंहिंजे बिस्तरनि जे अंदरि, ऐं सुबुह सां जीअं जो उथंदा काफ़र थी करे पंहिंजे बिस्तरनि खां उथंदा। हे छा आहे? हे अल्लाह ताला जी नेमतुनि जी नाशाकरी जंहिं टाइम बंदो कंदो आहे, दुनिया खे हासिलु करण जे लाइ इस्लाम खे पेश कंदो आहे, उन टाइम बंदे खां इस्लाम निकिरी वेंदो आहे। उन टाइम मुस्लमान खां इस्लाम निकिरी वेंदो आहे। केतिरा वॾा मुस्लमान, केतिरा वॾा मुस्लमान हिकिड़ी शइ खपाइण जे करे कलमो भरनि था। हिकिड़ी शइ नफ़ो केतिरो थो पए? 5000 पाउंड ते नफ़ो पहुचंदो आहे। मुस्लमान हिकिड़ी शइ खपाए थो, 5000 पाउंड ते नफ़ो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, एतिरे में शइ वधी आहे, 1000 रुपया मां नफ़ो रखां थो। कलमो तव्हां खां पुछा कंदो, ईमान पतो हाणे इस्लाम इन जे करे नाज़िल थियो आहे, कलमो इन जे करे आयो आहे त तव्हां पंहिंजे कारोबार जे अंदरि कलमे खे भरियो। शरीयत इन जे करे आई आहे, हे क़ुरान हकीम इन जे करे नाज़िल थियो त जहिड़ा थियनि तव्हांजा पोइ क़ुरान खणी वञो, यार असां सुलह कयो।
बाहि लॻी पए पोइ क़ुर खे खणी करे बाहि जे भरिसां रखो हे अलाह करे विसाइजी वञे। हे इन जे करे नाज़िल थियो आहे, हे इन जे करे आयो आहे। झेड़नि जे अंदरि हिन खे असां इस्तेमालु कयूं, बाहि जे अंदरि असां हिन खे इस्तेमालु कयूं, को मामलात गड़बड़ थी वञे उन जे अंदरि असां हिन खे इस्तेमालु कयूं। केॾी वॾी ग़लति सोच मुस्लमान जी। हे नाज़िल इन करे थियो त तव्हां इंसान तमामु पंहिंजा मामलात, तमामु पंहिंजा मसाइल, तमामु पंहिंजी ज़िंदगी हिन क़ुर हकीम जे मुताबिक़ गुज़ारियो। पोइ जेको आहे तव्हां फलाही ॾिसंदव। असांजा अक्सर मुस्लमान क़ुर न खोलींदा आहिनि हिन टाइम। छो क़ुर न खोलींदा? छो क़ुर न खोलीनि? माज़ाला न खोलींदा, न खोलीनि। सुबुह सां सभ खां पहिरियां हिन टाइम मोबाइल, मुस्लमान मोबाइल टच स्टार्ट कंदो सुबुह सां फजर खां बाद में। ॾिसंदो कंहिंजो मैसेज आयो, केतिरा लाइक मिलिया, केतिरा फॉलोअर्स मिलिया, शाम जी सेटिंग थी, अबे जी कॉल आई, वाले साहब जी फ़ोन आई, भाउ जी फ़ोन। इन खे सभई सां चेक कंदासीं। हिन क़ुर हकीम खे केरु खोले पढ़ंदो? हिन खे केरु पढ़ंदो? अॼु जो माशरो ॿुधाए पियो, अॼु जो माशरो ॿुधाए पियो, जदीद साइंस ॿुधाए पई, अॼु जे दौर जे अंदरि हर हिकु इंसान मोबाइल खे तक़रीबन 100 दफ़ा खोलींदो आहे। 100 दफ़ा मोबाइल खे खोले करे मोबाइल खे चेक कंदो आहे। जदीद सिस्टम ॿुधाए थो, जेतिरा इंसान तेज़ी में फास्ट जे तरफ़ वञनि था। हे तहक़ीक़ हिकु जाइज़ो ॿुधाए पियो, अॼोके तारीख़ जे अंदरि हर हिकु इंसान 100 दफ़ा मोबाइल खे इस्तेमालु करे थो, खोले थो ऐं बंदि करे रखे थो। 100 दफ़ा मोबाइल खे। मुस्लमान हिकु मरतबो हिकिड़े ॾींहं में क़ुर खे छा करे नथो खोले? हे इन जे करे असां चवंदा हे बसि इन जे करे आया। झेड़नि जे अंदरि असां हिन क़ुर खे इस्तेमालु कयूं, बाहि लॻे उते असां हिन खे इस्तेमालु कयूं, मामला गड़बड़ थी पवनि उन जे अंदरि हिन क़ुर हकीम खे इस्तेमालु कयूं। हे मुस्लमाननि जी हलाकत आहे, हे मुस्लमान जी नाकामी आहे। 1400 साल खां पहिरियां साहबा हिन खे पंहिंजी दिलि जे अंदरि रखियो। ऐं असां किथे रखियोसीं? असां कमरे जी दीवार जे मथां रखी छॾियोसीं, कमरे जी दीवार जे मथां। ऐं सिर्फ़ु क़ुर हकीम खे ॿाहूं ॿधी करे बीठा हूंदासीं। हे क़ुर हकीम इन करे नासिल न थियो आहे, ॿाहूं ॿधी करे बीठा हुजो। अलाह ताला क़ुर हकीम जे अंदरि फरमायो, हे मां अलाह जी रसी आहे, हिन खे मज़बूत पकड़ियो। जेतिरो हिन खे मज़बूत पकड़ींदो अलाह ताला तव्हांखे फलाही ते पहुचाए छॾींदो। हे क़ुर हकीम हिकिड़ी रसी तव्हां इंसान वटि आहे, इन जी ॿी रसी अलाह जे कंट्रोल में आहे। इन खे खोले करे पढ़ो, हिन जे अंदरि अलाह ताला वाक़िया बेशुमार बयानु कया, मसाइल अलाह ताला बेशुमार बयानु कया, अलाह ताला हिन जे अंदरि अक़ीदो बयानु कयो। ऐं तव्हां इंसान खे हलण जो तरीक़ो अलाह ताला हिन क़ुर जे अंदरि ॿुधाए छॾियो। इस्तेमालु कयो। हिते बयानु असां तव्हांखे त करे ॿुधायूं, इलाज़मी त कयूं था। 1 बजे बयानु शुरू थिए थो, ग़ालिबन 1 बजे असां बयानु शुरू कयूं था। 3 माण्हू वेठा आहिनि, 3 माण्हू। नमाज़ शुरू थियण जे क़रीब सभु मुस्लमान ते पहुची वेंदा, सभु मुस्लमान ते पहुची वेंदा। नमाज़ 5 मिंट बयानु, 10 मिंट देरि, साईं कमु चाढ़े रखियो आहे। साईं कमु त असां ख़िताब जेको कंदासीं उहो तव्हां जहिड़ो कंदासीं, मां जिन्हनि जहिड़ो थोरी कंदुमि। भला जेतिरो मजमू ज़्यादा वधंदो त मूंखे ख़ुशी थींदी त हदीस तव्हां ताईं पहुचे। असां मुस्लमान आख़िरी बसि नमाज़ जे टाइम उते पहुचंदासीं। केतिरो टेंशन ॾिसो, केतिरी ग़लति सोच। इस्लाम ज़ोरी विरहायूं पिया, आसानी सां तव्हांखे हथ में ॾियूं पिया, क़दुरु कंहिं क़िस्म जो कोई न आहे।